ठीक है। हाणे असां ऑफिस जो सेट कंदासीं त असां वटि ही सेटअप जी फाइल पियल आहे हिते, ठीक आहे। हाणे हिन सेटअप खे असां ओपन कंदासीं, ओपन ते क्लिक कंदासीं, ठीक आहे। हाणे ओपन में असां वटि ऑप्शन अची वियो आहे येस जो, छाजो येस ते क्लिक कंदासीं, सही आहे। येस ते क्लिक करण खां पोइ असां वटि थोरो सेटिंग लोड कंदी। हाणे हिन में असां प्रोडक्ट की लिखंदासीं, छा लिखंदासीं त प्रोडक्ट की लिखंदासीं। हाणे की जेका हुआ असां हितां की ऑफिस जी फाइल में पियल आहे, हिन सॼी खे सिलेक्ट कंदासीं, कंट्रोल ए कंट्रोल सी कॉपी कईसींसि, हिन फाइल खे मां हितां बंदि कयो आहे। हाणे हे जेका सेटअप असांजो हलंदड़ आहे हिते कंट्रोल वी लॻाईंदोमांसि, ठीक आहे। हाणे टिक जो निशान अची वियो, सही आहे माना, ठीक आहे। हाणे हिते कंटिन्यू ते क्लिक कंदोमांसि, उनखां पोइ आई एक्सेप्ट, ठीक आहे, ऐं हिते कंटिन्यू ते क्लिक कंदोमांसि, उनखां पोइ इंस्टॉल नाउ। त हाणे ऑफिस असांजी इंस्टॉल थियणु शुरू थी वेंदी, ठीक आहे। आख़िर में जेको आहे असांजो माना हिते फिनिश जो बटन ईंदो, उनखे दॿाईंदासीं त वरी ऑफिस थी, सही आहे। ऑफिस ख़तम थी। हाणे हिते असां क्लोज़ ते क्लिक कंदासीं त असांजी ऑफिस इंस्टॉल थी वई। हाणे मिसाल मां ठीकु आहे, क्लोज़ ते क्लिक कयोसीं। हाणे ऑफिस हिते अचूंसि, ऑल प्रोग्राम्स में आयासीं, माइक्रोसॉफ्ट ऑफिस, हे समूरा प्रोग्राम जेके आहिनि हिन जा इंस्टॉल थी विया आहिनि।